आल स्टेशन इंडस वन तमाम पंहिंजे वॾनि मुंशियुनि खे नोट करायो। जनाब जहांगीर साहब नौशर फिरोज जो हुक्म आहे। आल स्टेशन इंडस वन हे नोट कयो। तमाम पंहिंजे वॾनि मुंशियुनि खे नोट करायो। हिकु नंढो मुंशी या वॾो मुंशी थाणे ते रहे, बाक़ी तमाम नफ़री खणी हाणे जो हाणे प्राइवेट गाॾियुनि में सरकारी गाॾियूं आहिनि, जीअं वणेनि तीअं कनि, पर इहा नफ़री खणी हाणे जो हाणे जनाब जहांगीर साहब खे पहुचाइनि मोरो। जेको वॾो मुंशी इन ते अमल न कंदो उहो क्वार्टर गार्ड सस्पेंड लाइन हाज़िर थींदो। ये तमाम खे नोट करायो वॾनि मुंशियुनि खे। इहो वॾे मुंशी पुलिस लाइन जे लाइ बि हुकुम आहे। जेका केदी पार्टी वारी नफ़री आहे उहा बि खणी पहुचाए। ॿ टे जवान मोकिले पंहिंजो थोरो कयो अथनि। ये तमाम खे नोट करायो हाणे जो हाणे ते सख़्ती सां अमल कनि। 10-15 मिंटनि जे अंदरि जेकॾहिं नफ़री पहुचाइनि था त ठीकु आहे, न त पाण सम्झ। Ahmad 2, Ahmad 3, Ahmad 5, 6, 8, 1, 2, 2, 1, 2, 3, 2, 5, 2, 8 नोट कयो। इंचार्ज डीआईबी नोट करायो बाकुम जनाब जहांगीर साहब गोटकी। इंचार्ज डीआईबी नोट करायो बाकुम जनाब जहांगीर साहब गोटकी। पंहिंजे WAC ऐं WPC डिप्लॉयमेंट खे नोट करायो। त ए सेक्शन खां 10 जवान, आदिलपुर खां 6 जवान, सरहद खां 6 जवान, डेरकी जा 6 जवान, उबाड़े जा 8 जवान हूंदा, खंबड़ा जा 8 जवान, जरवार खां 4 जवान, रेती खां 4 जवान, दादलगारी खां 4 जवान, बेले मीरपुर खां 4 जवान। ये 9 बजे ताईं PS उबाड़ो ते पहुचाईंदा ऐं तमामु जवाननि वटि लाठी चार्ज गैस गनूं ये भी हूंदियूं। Ahmad 2, Ahmad 3, Ahmad 5, Ahmad 6, Ahmad 8, 1, 2, 2, 1, 2, 3, 2, 5, 2, 8 राजन। ये सूरत हाल होती है, आप दे गए या कल किसी भी वक्त, उसके लिए क्या लाए? सर हम हाजिर बैठे हैं, जब बोलेंगे हम आ जाएंगे थाने में। इतनी भी तकलीफ नहीं करें आने के, अरेस्ट करने। अभी फोन करे बोले भाई आप फलां जगह आ जाए, अरेस्ट करने से क्या होगा? मेरे जाने से, किसी दूसरे दोस्त के जाने से क्या होगा? तहरीक ये खत्म नहीं होगी, ये अवामी तहरीक हो गई है, ये हर साल में हर हाल में चलती रहेगी। तो उनको बोलना है इतनी तकलीफ पेट्रोल सरकारी जाया नहीं करे। एक मुझे फोन करके आपको बता दें कि हमने वड़ाई को फोन किया था, वो आ गया बस। अब इतने कमजोर नहीं है MPO की जो बात है। Oh,